बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक 29 दर्जे 8 मां, जंहिंजो उनवान आहे सोभारो साणे। निज़म आहे, पहिरें नज़म जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सम्झाणियूं ऐं सवाल जवाब। उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था निज़म जे लफ़्ज़ माना ऐं सम्झाणियुनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे ॾाॾाणो, माना अबनि ॾाॾनि जो। लफ़्ज़ आहे ॾेह, माना मुल्क या देश। लफ़्ज़ साणे, माना वतन या देश। लफ़्ज़ रूप, माना सूरत। लफ़्ज़ ऊंचा, माना डिघा या मथां। लफ़्ज़ नज़ारा, माना मंज़र। लफ़्ज़ माणी, माना वर्ती। लफ़्ज़ खांभाणी, माना झार हकलण जो औज़ार। लफ़्ज़ आहे मन, माना दिल। लफ़्ज़ दर्स, माना सबक। लफ़्ज़ आहे सावक, माना सावाण। लफ़्ज़ आहे सोभारो, माना फातह। लफ़्ज़ मन मोहणो, माना वणंदड़। लफ़्ज़ नूरी, माना नूर वारा। लफ़्ज़ ॻाट, माना कंध। लफ़्ज़ मेहनत, माना पोरियो। लफ़्ज़ आहे उपाय, माना पैदा करे। लफ़्ज़ आहे झार, माना पखियुनि खे उॾाइण। लफ़्ज़ आहे उॾाए, माना तड़े। लफ़्ज़ आहे अज़मत, माना वॾाई। जी दोस्तों, हाणे नज़म जूं सम्झाणियूं लिखंदासीं। बैत ॾाॾाणो ही ॾेह असांजो, सोभारो साणे असांजो। सम्झाणी। शाइर हिन बैत में चवे थो त ही वतन असांजे वॾड़नि जो ॾेह आहे ऐं ही असांजो सोभारो साणे आहे। बैत सुबुह उन्हीअ जो सुहिणो सुहिणो, सुहिणो सुहिणो ऐं मन मोहणो। शाम उन्हीअ जी प्यारी प्यारी, सुहिणनि रंगनि रूपनि वारी। सम्झाणी। नज़म जे हिन बंद में शाइर चवे थो त असांजे वतन जो सुबुह एॾो त सुहिणो थिए थो जो उहो दिलि खे ॾाढो वणे थो। सुबुह त सुहिणो आहे, पर हिन जी शाम बि ॾाढी सुहिणी ऐं प्यारी थिए थी ऐं सुहिणनि रंगनि वारी थिए थी। मतिलबु त असांजे देश में सुबुह ऐं शाम जो गुलनि फुलनि जा रंग टिड़ी था पवनि। बैत राति उन्हीअ जी चंड सितारा, नूरी उन जा सभु निज़ारा। जबल उन्हीअ जा ऊंचा आहिनि, ॻाट खयों ॾिस बीठा आहिनि। सम्झाणी। शाइर हिन बंद में चवे थो त असांजे ॾेह में राति जो चंड ऐं सितारा चिमकनि था ऐं उहे एॾा त प्यारा लॻनि था जो हर तरफ़ नूर ई नूर पखिड़िजी वञे थो। हर ॾेख नूर सां भरियल ॾेख महसूसु थिए थो। हिन ॾेह में वॾा वॾा ऊंचा जबल आहिनि, जेकी ॼण त ॻाट ऊंचो कयो बीठा आहिनि। बैत दरियाह वहंदा वहंदा आया, हेठि जबल तां लहंदा आया। चांदीअ जहिड़ो जिन जो पाणी, जंहिंखां धरतीअ सावक माणी।
सम्झाणी हिन बंद में शाइर चवे थो त असांजी ॾेह में दरिया पिया वहनि जेकी जबलनि तां हेठि लही वहंदा था अचनि, जिन जो चांदीअ जहिड़ो चमकीलो पाणी आहे ऐं उन्हीअ पाणीअ मां ई वरी धरती साई थिए थी, यानी धरतीअ ते फ़सुल, गुल, ॿूटा ऐं वण फुटनि था। बैत मिट्टी उन जी सोनी आहे, हारी उन ते हर थो काहे, सोना सोना संग उपाए, खांभाणीअ सां झार उॾाए। सम्झाणी हिन बंद में शाइर चवे थो त हितां जी मिट्टी बि ॾाढी क़ीमती आहे, जंहिं ते जॾहिं हारी हर हलाइनि था त उन मंझां अन्न जा संग फुटी पवनि था ऐं पोइ वरी हारी खांभाणीअ सां झार उॾाइनि था त मतां पखी को नुक़सान न करे वञनि। बैत मिल में ॾिस मज़दूर अचनि था, पंहिंजे वतन लाइ पोरियो कनि था, सम्झ इहो ई दर्स ॾियनि था, महिनत सां ई रंग रचनि था। सम्झाणी हिन बंद में शाइर चवे थो त कारखाननि में मज़दूर अची पोरियो कनि था ऐं पंहिंजे वतन लाइ महिनत करे मुख़्तलिफ़ शयूं जोड़ीनि था। उहे पोरियत मज़दूरी करे असांखे महिनत करण जो सबक़ु ॾियनि था। बैत महिनत 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 महिनत, महिनत में ई आहे अज़मत, अचो पढ़ण ते ध्यानु लॻायूं, पंहिंजे वतन जो मान वधायूं। सम्झाणी हिन आख़िरी बंद में शाइर इमदाद हुसैनी असांखे सख़्तु महिनत करण जी हिदायत कंदे चवे थो त महिनत ऐं ध्यान सां पढ़ो त जीअं पंहिंजे मुल्क जो नालो रोशन करे सघूं। मश्क अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब लिखो। नंबर पहिरियों सवाल, वतन जो सुबुह कहिड़ो आहे? जवाब, वतन जो सुबुह सुहिणो ऐं मनमोहणो आहे। नंबर ॿियो सवाल, वतन जी शाम कहिड़ी आहे? जवाब, वतन जी शाम प्यारी ऐं सुहिणनि रंगनि रूपनि वारी आहे। नंबर टियों सवाल, वतन जी राति कहिड़ी आहे? जवाब, वतन जी राति चंड ऐं तारनि वारी ऐं नूर भरियल आहे। नंबर चोथों सवाल, वतन जे दरियाहुनि जो पाणी कहिड़ो आहे? जवाब, वतन जे दरियाउनि जो पाणी चांदीअ जहिड़ो चमकीलो आहे। नंबर पंजों सवाल, मज़दूर कंहिंजे लाइ पोरियो थो करे? जवाब, मज़दूर पंहिंजे वतन लाइ पोरियो थो करे। नंबर छहों, अज़मत में छा आहे? जवाब, अज़मत महिनत में आहे। हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखी जुमलनि में कमाणियो। लफ़्ज़ आहिनि ॾेह, सोभारो, साणेह, दरस, ॻाट। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं हिननि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे ॾेह, माना देश या मुल्क। जुमिलो लिखंदासीं, ही असांजो अबाणो ॾेह आहे। पोइ लफ़्ज़ आहे सोभारो, माना फातह। जुमिलो लिखंदासीं, असांजो वतन सोभारो आहे।
पोइ लफ़्ज़ आहे साणेह, माना वतन या देश। जुमिलो लिखंदासीं, ए अल्लाह असांजी साणेह खे सलामत रखजांइ, आमीन। पोइ लफ़्ज़ आहे दर्स, माना सबक़ या नसीहत। जुमिलो लिखंदासीं, पोरियत असांखे महिनत जो दर्स ॾिए थो। पोइ लफ़्ज़ आहे ॻाट, माना कंध। जुमिलो लिखंदासीं, पोरियत जो ॻाट हमेशह ऊचो रहंदो। जीम, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा साॻीअ माना वारा लफ़्ज़ लिखो। लफ़्ज़ आहिनि साणेह, मान, सुहिणो, नज़ारा, महिनत। जी दोस्तो, हाणे लफ़्ज़ ऐं उन्हनि जा साॻी माना वारा लफ़्ज़ लिखंदासीं। लफ़्ज़ साणेह, साॻी माना वारो लफ़्ज़ वतन। लफ़्ज़ मान, साॻी माना वारो लफ़्ज़ इज़त। लफ़्ज़ सुहिणो, साॻी माना वारो लफ़्ज़ ख़ूबसूरत। पोइ लफ़्ज़ आहे नज़ारा, साॻी माना वारो लफ़्ज़ मंज़र। पोइ लफ़्ज़ आहे महिनत, साॻी माना वारो लफ़्ज़ मशक़त। दाल, जेको लफ़्ज़ काफ़िए जे पुठियां बार बार अचे त उनखे रदीफ़ चइबो आहे। हेठि ॾिनल बंद में रदीफ़ वारनि लफ़्ज़नि हेठियां लीक पायो। जी दोस्तो, हीअ बंद आहे, इन में जेके रदीफ़ वारा लफ़्ज़ आहिनि उन्हनि जे हेठां लीक पाईंदासीं। मिल में ॾिस मज़दूर अचनि था, पंहिंजे वतन लाइ पोरियो कनि था। ॾाॾाणो ही ॾेह असांजो, सोभारो साणेह असांजो। जबल उन्हीअ जा ऊचा आहिनि, ॻाट खयों ॾिस बीठा आहिनि। पहिरें सीट में अचनि था रदीफ़ आहे, ॿिए सीट में कनि था रदीफ़ आहे, इन्हनि जे हेठां लीको पाईंदासीं। ॾेह हिते रदीफ़ आहे, साणेह हिते रदीफ़ आहे। ऊचा आहिनि, हिन सीट में ही रदीफ़ आहे। बीठा आहिनि, हिन सीट में ही रदीफ़ आहे। मिल में ॾिस मज़दूर अचनि था, पंहिंजे वतन लाइ पोरियो कनि था। कनि था, अचनि था, हिन बंद में ही ॿई रदीफ़ आहिनि। ॾाॾाणो ही ॾेह असांजो, सोभारो साणेह असांजो। ॾेह ऐं साणेह ही रदीफ़ आहिनि। जबल उन्हीअ जा ऊचा आहिनि, ॻाट खयों ॾिस बीठा आहिनि। ऊचा आहिनि ऐं बीठा आहिनि, हिन बंद में ही ॿई रदीफ़ आहिनि।